वीलॉग सां हाज़िर आहियां मां। हिन वक़्तु मां सखर जी सूरत हाल तव्हांखे ॿुधायां, जिते क्वारंटाइन कैंप बि आहे, जिते वायरस जा 1060 जे लॻभॻि माण्हू बि आहिनि उन कैंप में। सिंध सरकार पारां ऐलान थियो हो त 3 ॾींहं शहर में माण्हू रहनि, घटि घरनि में रहनि। सॼी सिंध जी भेट में सखर में वधीक इन करे माण्हू मूंझ में हुआ त हिते उहा कैंप मौजूदु आहे। सो हाणे मां ही निकितो आहियां शहर में। ही मेन मुख्य रोड आहे, मीनारा रोड, जितां आम तौर ते असां ॾिसंदा आहियूं त तमामु घणी ट्रैफ़िक हूंदी आहे ऐं मूंखे घर ताईं पहुचंदे बि हितां तक़रीबन 10-15 मिंट कॾहिं कॾहिं लॻी वेंदा आहिनि, जेकॾहिं ट्रैफ़िक तमामु घणी हूंदी आहे। पर हाणे ही अक्सर हिते दुकान बि बंदि आहिनि, अक्सर छा तक़रीबन बंदि आहिनि सवाइ हिकु मेडिकल स्टोर जे। ऐं उनखां सवाइ रोडनि ते बि उहा रश न आहे, न गाॾियुनि जी आहे, न ही एकड़ बेकड़ के मोटरसाइकिल ते या गाॾियुनि ते को सामान वठण लाइ निकिरनि पिया त उहा आहे। न त अदरवाइज़ सखर शहर जी सूरत हाल इहा आहे त घणे भाङे माण्हू घरनि में मौजूदु आहिनि ऐं घरनि में ई पंहिंजो कमकार कनि पिया, या ज़ाहिर आहे सोशल मीडिया ते वेठा हूंदा, या टीवी ॾिसंदा हूंदा, या के जंहिंजी जेकी विंदुर हूंदी उहे पंहिंजे बचड़नि सां वेठल आहिनि। सखर कतरीना क्वारंटाइन कैंप या जंहिंखे पाण हुदो चवंदा, उते वेठलनि में अॼु हिकिड़ो थोरो मामिलो इहो बि थियो। तिन वीलॉग में मां ॿुधाईंदो हलां त कुझु जेके माण्हू हुआ उहे कैंप मां ॿाहिरि निकिरी आया। उन्हनि मां कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त सहूलियतुनि जो इशू हो उन्हनि सां, ऐं कुझु जो ख़्यालु हो त उन्हनि जो ज़िद हुयो त असां हाणे ठीकु आहियूं, असांखे ॿाहिरि कढियो वञे। पर पोइ इंतिज़ामिया ऐं उन्हनि में थोरी मामूली झड़प बि थी, पर उहो ठीकु थी वियो। हाणे उन्हनि खे अंदरि वापसि उन्हनि हुदे घरनि में दाख़िल कयो वियो आहे। सो ही सखर शहर आहे। सखर शहर में जिते इहो कैंप क़ाइमु आहे, जिते उहे माण्हू आहिनि, पर शहर जे माण्हुनि खे हाणे घरनि में वेहण जे हवाले सां जेके सरकार जूं हिदायतूं थियूं हुयूं उन ते अक्सरियत में अमल थींदे नज़र अचे पियो। छो त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मां हाणे जंहिं रोड ते हलां पियो इहो तमामु घणो रशी बि थी वेंदो आहे। ख़ासि तौर ते हाणे जिते मां थोरी देरि में हिते पहुचण वारो आहियां त उहो शालीमार जो इलाइक़ो आहे। उन शालीमार जे इलाइक़े में थींदो ईअं आहे त उते जहिड़ो कर उहा फूड स्ट्रीट आहे, ख़ासि तौर ते बिरयानी जे हवाले सां तमामु घणी रश थींदी आहे। ट्रैफ़िक हाणे असांजो जेको वेझो आहे शालीमार कॉम्प्लेक्स तव्हांखे नज़र ईंदो हूंदो त उन ई में एॾी रश थी वेंदी आहे हिते, जो गाॾियूं बीठियूं हूंदियूं आहिनि। ख़ासि तौर ते हीअ जेको टिपहरी जे वक़्त में, ॿिपहरे या टिपहरी में, त उतां तमामु घणी बिरयानी जी ख़रीदारी थींदी आहे। सो हाणे उन रोड जी सूरत हाल हीअ आहे जो हिते उहे मां जेकॾहिं हिते स्पीड 40 या 60 ते ई गाॾी जी जेकॾहिं करणु चाहींदुसि, हाणे बि मां हिन जी वधायां पियो त उहा मां वधाए सघां थो, छो त हाणे हिते उहा रश न आहे। सो अॼु के हिन वीलॉग में इहा तव्हांखे सखर जी सूरत हाल ॿुधाई ऐं कैंप जे हवाले सां बि तव्हांखे आगाही ॾींदासीं। मुमताज़ बुखारी जे वीलॉग्स ऐं वीडियो कॉलम्स खे ॿुधंदा रहो।